सकरण में सिंध जो नाले वारो कॉमेडियन ऐं टिकटॉकर वज़ीर उनड़ सकरण पुलिस हथां गिरफ़्तार ऐं खडहर पुलिस हथां तशदुद बाद संदसि हिमायत में सकरण जे सियासी समाजी इल्मी अदबी ऐं ॿियनि मुतहरिक तंज़ीमुनि पारां काज़ी सरफराज़ मेमन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो जंहिंखे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि वाक़े जी मज़म्मत कंदे चयो त असीं वज़ीर उनड़ ते तशदुद खे पुलिस गर्दी सम्झूं था उन करे अॼु हिन सवे माण्हुनि जी मौजूदगीअ में मुतालबो था करियूं त वज़ीर उनड़ सां इंसाफ़ कयो वञे होरां सिंध यूनाइटेड जे मरकज़ी सदर सईद ज़ैन शाह ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे ज़िले सदर इमाम अली उनड़ पंहिंजे अलॻि अलॻि बयान में वज़ीर उनड़ जी गिरफ़्तारी ऐं तशदुद जी मज़म्मत कई आहे एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे वज़ीर उनड़ चयो त हू पंहिंजे स्टूडियो में वेठल हो त सकरण पुलिस जी वॾी नफ़री मुंहिंजी ऑफिस में अची इहो चई खंभे खयो त खेसि SSP नवाब शाह घुरायो आहे पर मूंखे SP ऑफिस बजाए खडहर थाणे ते वठी विया जिते SHO खडहर दीदार सोलंगी हिकु प्राइवेट जॻह ते मथसि त सख़्तु तशदुद कयो ऐं ज़ोर भरींदो रहियो त हू पुलिस ख़िलाफ़ कंहिंजे इशारे ते लिखंदो आहे जंहिं ते ख़ैन ॿुधायमि त हू टिकटॉकर ऐं कॉमेडियन आहे वीडियो क्लिपनि ज़रिए समाजी बुराइनि जी निशानदही कंदो आहे।